अल्लाह पाक सब खां पहिरियों त तारीफ़ मुंहिंजे रब जी आहे। सुभान अल्लाह या रब्बी, सुभान अल्लाह या अल्लाह। रब पाक तव्हांखे ज़रे जे बराबरि बि शइ अता करेव न त उहो राज़ बि पंहिंजे अंदर में दफ़न कंदा कयो, हिन हुननि खे न ॿुधाईंदा कयो। जेकॾहिं ॿुधाइणु चाहियो था न त पंहिंजे वालिद साहिब खे ॿुधाइजे। वालिद साहिबु जेको आहे न, बचे जी कामयाबी ते वॾो ख़ुशि थींदो आहे, वॾो फ़ख़्रमंद थींदो आहे। हिकिड़ो असांजो दोस्त अलाह हुनखे हयाती ॾे, हुनजो वालिद साहिबु आहे असांजो दोस्त CSS पास थी आयो, SSP जी सीट ते वेठो आहे हुनजो पुटु। पर SSP साहिबु जेको आहे असांजो दोस्त, मां नालो नथो खणां, रब हुनजी इज़त खे पढ़ंदो ॾे, पर उहो वीचारो पाण घटि ले कंदो आहे। पर हुनजो वालिद साहिबु जेको हूंदो आहे न, उन पुट जी ले जे सदके पाण खे एॾो मन फ़ख़्र में रखंदो आहे जो मां त चवां त SSP बि इहो ई आहे। बचे जी कामयाबी ते हमेशह वालिद साहिब खे ख़ुशी घणी मिलंदी अथव, डबल ते ख़ुशी। ख़ुदा जो कसम, कुराड़ो बि हूंदई न, तुंहिंजी कामयाबी ते जवान थी वेंदो। मूंखे चवण जो मक़सदु छा आहे, जेको तूं राज़ पंहिंजे वालिद साहिब खे ॾींदे न त उनखे डबल ते ख़ुशी मिलंदी आहे। छो त जेको वालिद साहिबु हूंदो आहे न, बचे जी कामयाबी ते वॾो ख़ुशि थींदो आहे। अमड़ खे बि न ॿुधाइजांइ, छो त अमड़ वीचारी जेका आहे न, अमड़, इहे ॿ टे ज़ाइफ़ूं पाण में थी वेंदियूं त इहे राज़ वरी कॾहिं बि वेही रहंदियूं। हिन खां ग़लती थी वेंदी थी, अमड़ खे बि न आहे ॿुधाइणो, भेण खे बि न आहे ॿुधाइणो, भाउ जेको सॻो थी उनखे बि न आहे ॿुधाइणो त सुभाणे रसो न ॻीची में विझी फासाए तोखे कंहिं ॻाल्हि में। बहरहाल राज़ जेको इंसानु पाण ताणी दफ़न करे थो, उहो इंसानु बाक़ाइदे मंज़िलियूं थो माणे, वॾी ख़ुशहाली थो ॾिसे। जेको भलो हूंदो न, उहो तव्हांजे हर हाल में ख़ुशि हूंदो, उहो पूरी कोशिशि कंदो तव्हां मां राज़ कढण जी, पर तोखां राज़ निकिरंदो ई न। जेकॾहिं ॿियो नंबर हूंदो, तो मां राज़ न निकिरंदो, तोखे छॾे हलियो वेंदो। त पाण खे अहिड़ो रखो, मूंखे ॼण पोइ ते प्रापेटी कान्हे का, प्रापेटी ज़ाहिर कंदो बि त दुश्मन बि ज़ाहिर। जेके इंसान भला हूंदा त तव्हांजे हर हाल में तोसां ख़ुशि हूंदा। जेके मतलबी ऐं लालची बुरा हूंदा न, उहे तव्हांजी ज़िंदगीअ मां ईअं निकिरी वेंदा, निकिरी करे पोइ तव्हांखे एॾो पोइ ते बदनाम कंदा, तव्हांखे ज़लील कंदा, तव्हांखे ख़्वार कंदा। तव्हां में उहे ऐब ऐं ॻाल्हियूं हूंदियूं बि न, उन्हनि ॻाल्हियुनि सां तव्हांखे बदनाम ऐं ज़लील ख़्वार हिते हुते पंहिंजनि में परावनि में हूंदे बि न। छो तो न पूरी कोशिशि कई तो मां राज़ करण जी, तो मां न निकितसि राज़, पोइ उहो तोखां परे थी वियो। जेकॾहिं राज़ ॿुधाएसि बि आहे त उहो तोखे उन राज़ जे सदके पियो मिसाल तोसां हले हा, पोइ वेठो सोचूं लॻायां त हिन खे कहिड़ी ॻाल्हि में फासाया, हिन खे कहिड़ी मन अड़ी में फासाया, हिन खे कहिड़ी मन हरकतुनि में फासाया, हिन खे कहिड़ी मन हिकिड़ी मुश्किल में विझां। उहे हज़ारे मन पोइ ॻाल्हियूं सोचींदा, जिन खे राज़ जी ख़बर हूंदो न, उहे हज़ारे ॻाल्हियूं मन सोचींदा त तव्हांखे कहिड़े वार में मां फासायां। जेकॾहिं उन्हनि खे राज़ जी ख़बर ई न पवंदी, भलो हूंदो त तुंहिंजे हर हाल में ख़ुशि हूंदो। जो किनो हूंदो, बुरो हूंदो, मतिलबी हूंदो, तोखे ॻाल्हा ॾेई बि तुंहिंजी ज़िंदगीअ मां निकिरी वेंदो, पोइ हिते हुते मिड़ाई बि तोखे बदनाम कंदो। ॾिसो न, जेको इंसानु कंहिंजी इज़त खे बदनाम थो करे, त इहा सोच ज़रूरु रखिजो त उहो इंसानु उन शख़्स ॾे कंहिं मतिलब जे लाइ वियो, उनजो मतिलबु पूरो न थियो, जो उनखे अॼु उहो बदनाम थो करे। तव्हां पंहिंजे सॻे भाउ जे हिकिड़ी हालात जी ख़बर रखी आहे, जो माण्हू तव्हांखे अॻिले जा एॾा रिकॉर्ड था ॿुधाइनि, गीबतूं ऐं गिला करे। तव्हां पंहिंजे सॻो जेको घर में गॾु थो रहेव, उन जी हिकिड़ी हालात जी ख़बर रखो त मां तव्हांखे सलाम कयां। ॿियनि जी गीबत वारी ॻाल्हियुनि ते, गिलाउनि वारी ॻाल्हियुनि ते तव्हां उन्हनि ते कीअं तव्हां उन्हनि ते यकीन कयो। सुणा, जेको गीबत कंदो केरु आहे? ॿियो नंबर लालची मतलबी इंसान। मतलबी इंसान जी जॾहिं का ॻाल्हि पूरी न थींदी न, त उहो तव्हांखे घणो बदनाम कंदो, घणो ख़्वार कंदो, घणो ज़लील कंदो। बहरहाल इन लेक्चर ते अमल कजो, अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।